हालाणी भरिसां बरसाती बोर्ड में बुरी वियल ॻोठाणनि जी तिबी वाहड़ लाइ ॻोठ अब्दुल हकीम सहतो में तिबी कैंप लगाई वई, जंहिं में 200 खां वधीक मरीज़नि खे तिबी इमदाद ॾिनी वई। हामिद सहतो, सिकंदर सहतो, सुहेल सहतो पारां मुनक़िद कयल तिबी इमदादी कैंप में RHC हालाणी जे MS डॉक्टर ज़ुल्फ़कार सहतो, डॉक्टर ख़ालिद हुसैन भागत, टेक्नीशियंस सैयद सरदार शाह ऐं कामरान भट्टी मरीज़नि जो इलाज कयो। मलेरिया, बुखार, ज़ुकाम, खंघ जा सवी मरीज़ इलाइक़े में ज़ाहिर थिया आहिनि। कैंप लाइ DHO नौशरो फिरोज़, डॉक्टर असदुल्ला कलहोड़े दवाउनि जी फ़रहामी में सहकार कयो। ॻोठ अब्दुल हकीम सहतो, ॻोठ वज़ीर अली सहतो, बालादी, ॾीपर, सोलंगी ऐं गारही ॻोठनि जे मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जो इलाज कयो वियो। इलाइक़े में मच्छरमार स्प्रे न थियण करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो आहे। उन करे इलाइक़े वासियुनि सिहत खाते खां इलाइक़े में मच्छरमार स्प्रे कराइण ऐं हिकु वधीक तिबी कैंप जो मुतालबो कयो आहे।